थोरो थर जी बि जेकॾहिं ॻाल्हि करे वठूं, उमरकोट सां ज़ाहिर जो वॾो कनेक्शन आहे, त उते तव्हांजो छा कमु रहियो आहे? मतिलबु छा तव्हांजी प्लैनिंग्स अहिड़ियूं रहियूं आहिनि त उनखे थोरो सो डेवलप कजे या उते कुझु ठाहिजे अहिड़े हिसाब सां जेकॾहिं तव्हां शेयर करणु चाहियो? थर में असां वटि उमरकोट ज़िले में 42 यूनियन काउंसिल्स आहिनि, उन मां 5 यूनियन काउंसिल्स थर जूं आहिनि ऐं उहे 5 यूनियन काउंसिल्स बि असां बिना मुक़ाबले पीपल्स पार्टी खटियूं कमु तव्हां केतिरो कयो आहे या केतिरो करण जो प्लान वेंदा त हर ॻोठ वटि रोड आहे, हर ॻोठ हाँ हर जाइ ते असां रोड रस्ता ॾिना आहिनि। कंहिं ज़माने में इट यूज़ टू बी अ इमेजिनेशन त थर में किथे रोड ठहंदो, अॼु तक़रीबन तव्हां कंहिं बि वॾे ॻोठ में वेंदा तव्हांखे हुते रोड मिलंदो। ऐं पोएं 10 सालनि 12 सालनि में जेतिरी बिजली जा ॻोठ असां इलेक्ट्रीफाई कया आहिनि, तक़रीबन पूरो थर हाणे इलेक्ट्रीफाई थी चुको आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां रिकॉर्ड ते हो त व्हेन यूसुफ गिलानी वॉज द प्राइम मिनिस्टर, मां हिकु MP हुउमि पर आई वेंट टू मीट हिम छो त वास्ता असांजा पुराणा रहिया हुआ, त मां उनखां स्कीम्स घुरियूं तो मथे ते रखी वियो। चई तैमूर असां हींअर हिसाबु कयो पियो त पूरे पाकिस्तान में सभ खां वधीक बिजली जूं स्कीमूं नवाब यूसुफ टारपर सां खां वठी वियो आहे। तो आई टोल्ड हिम छो त असां वटि थर लॻे थो, असां पूरे थर खे जेको आहे सो रोशनी ॾिनी आहे ऐं तव्हांखे माण्हू दुआऊं ॾियनि पिया। अच्छा, थर खे उहा वञे पई? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ठीकु आहे, छो त अक्सर करे वरी इहो बि चयो वेंदो आहे त जेके उते प्लांट्स या प्रोजेक्ट्स लॻनि पिया उतां जे मक़ामी माण्हुनि खे को फ़ाइदो कोन मिलंदो आहे। हुते रुगो हिकिड़ा प्लांट्स हुआ जिन्हनि में असांखे एतिरी बेहतरी न मिली जेके RO प्लांट्स आहे, बिकॉज़ हुन में असांखे नई ख़बर त असांखे एतिरा डिफ़िकल्टीज़ ईंदियूं मेंटेनेंस करण में, पर अगेन चेयरमैन बिलावल साहब इहो टास्क असांखे ॾिनो एंड वी आर ऑन इट। असां जेको आहे हिकिड़ो सर्वे ठाहियो आहे जंहिंमें यूनियन काउंसिल वाइज़ वी आर गोइंग एंड रिपेयरिंग एंड मेंटेनिंग एवरीथिंग फॉर देम अगेन। ओके ओके, ठीक है। जेको असांजो थर कोल जो प्रोजेक्ट आहे दैट इज़ वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट्स नोन वर्ल्ड वाइड। असांजे पूरे एशिया में जेको आहे अहिड़ा प्रोजेक्ट न आहिनि जेके असां लॻाया आहिनि। सो बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे, प्रोजेक्ट्स हुजणु घुरिजनि अञा वधीक ऐं उते प्रोजेक्ट्स जेके लॻनि था मक़ामी माण्हुनि खे वधि खां वधि फ़ाइदो बि जेको आहे मिलणु घुरिजे।